टी ॻाल्हि आहे बातिल ॻाल्हियूं, ख़राब ॻाल्हियूं, ॾोह जा वाक़िया, बेहय जूं ॻाल्हियूं बयानु करणु माण्हुनि जे आॾो। ऐं चौथी ॻाल्हि आहे ॿिए जी ॻाल्हि कटणु। बातिल ॻाल्हियूं, ख़राब ॻाल्हियूं, ॾोह जा वाक़िया, बेहय जूं ॻाल्हियूं बयानु करणु माण्हुनि जे आॾो। फलाणी हीअं कयो, फलाणे पोइ हुन सां हीअं कयो, पोइ इहे ॻाल्हियूं, इन जो कहिड़ो फ़ाइदो? ही जेके बि ॻाल्हियूं न असां पाण सोचूं, पहिरियों ॾोहारी मां थो करार ॾियां पाण खे, पोइ तव्हां बि सोचो त इहे आहिनि या ॻाल्हियूं या न आहिनि। इन खां बि बचणु खपे। इन खे चइबो आहे अरबीअ में ख़ौद फिल बातिन। क़ुरान शरीफ़ में त कुन्ना नख़ूद मअल ख़ाइदीन, जहन्नम खां पुछियो वेंदो त तव्हां जहन्नम में छो विया आहियो? असां अजायो बकवास कंदासीं ॿियनि सां गॾिजी करे, हुननि टाड़ो ठकायो त असां बि उन्हनि सां गॾु थी वेंदा हुआसीं। ऐं चौथी ॻाल्हि आहे ॿिए जी ॻाल्हि कटणु, जंहिंखे हदीस में मिराउ कोठियो वियो आहे। अल मिराउ वल जिदाल, ॿिए जे ॻाल्हि खे कटे ऐं पंहिंजो तफ़वुक, पंहिंजी वॾाई ॾेखारणु, ॿिए खे चुप कराइणु। अञा ॻाल्हि हले थी पई त उनखे चवणु तूं ही ग़लति ॻाल्हायो। मक़सदु हूंदो आहे त पंहिंजी वॾाई बयानु करणु, त मां वॾो ॼाणू आहियां, आलिम आहियां। बाबा उनखे ॻाल्हाइणु ॾियो। पोइ जेकॾहिं हू इजाज़त ॾिए थो तव्हांजे ॻाल्हाइण ते बहस जी, त कयो, न त बसि। इस्लाह ख़ातिर जेकॾहिं आहे त इस्लाह जो पहलू ॿिए नमूने सां बि आहे। माण्हुनि जे मुंहं ते न कयो, अकेलाप में इस्लाह कयो। हता के फेसबुक या ट्विटर या घणा जेके सोशल मीडिया जा आहिनि, उन ते बि कंहिंजी ॻाल्हि आहे, उन जे कंहिं ग़लतीअ ते तव्हांखे तंबीह करणी आहे त इनबॉक्स में वञो, शख़्सी तौर ते उन सां ॻाल्हायो। छो त जेकॾहिं उते ई तनक़ीद कंदोसि, सॼी इहो किरोड़ लख माण्हू ॾिसंदा, लख किरोड़ माण्हू जेके ॾिसनि था। प्राइवेसी बि आहे। असांखे उस्तादनि इहो सम्झायो आहे त शागिर्द को मदरसे में बि ग़लती करे त उनखे अकेलाप में घुराइबो आहे। जमायत जे मुंहं ते बि, संदसि टोलीअ जे मुंहं ते बि उनखे ख्वार न कजे। ऐं फ़ाइदो तॾहिं थींदो। शागिर्द बि छा चवंदा आहिनि, उस्ताद साईं मूंखे अकेलाप में थप हणो, मार ॾे, बाक़ी दोस्तनि जे मुंहं ते ख्वार न कर। तंहिंजे करे इनखे चइबो आहे अल मिराउ वल जिदाल। हदीस में बि अचे थो, मन तअल्लमल इल्म लियुमारिय बिहिल उलमा। इल्म ई इन करे थो सिखे त मां बहस कंदुसि मौलवियुनि सां, मां मुनाज़रो कंदुसि। त हाणे नियत ई जॾहिं इहा आहे त इनखे सवाबु छाजो मिलंदो?